Saya Zara. Assalamualaikum ji, amaya kusum. Kiyo tawang umida ठीक ठाक हुंदो खैरियत सां हुंदो अल्लाह जे फज़ल करम सां असां ठीक ठाक आहियूं खैरियत सां आहियूं त अॼु ईद जी रात आहे तव्हांखे दिलि जे गहराइनि सां ईद मुबारकूं छो जो राति जो तव्हांखे कोन चई सघंदासीं इन करे एडवांस में तव्हांखे ईद जूं लख लख मुबारकूं ऐं अगरि असांजी का ॻाल्हि तव्हांखे ख़राबु लॻी हुजे त उन जे लाइ दिलि सां माज़रत कंदासीं ऐं हाणे असां पंहिंजी वीडियो जो आगाज़ था कयूं अॼु असांजी वीडियो इलाही ज़्यादा मज़ेदार ऐं असांखे दुआउनि में अॼु राति ॾाढो यादि कजोसीं इहा दिलि सां यादि कजो दुआउनि में ऐं पोइ बसि अॼु असां स्टार्ट था कयूं वीडियो पहिरां ॻाल्हाए कोन पई ॻाल्हाए मूं विच में ॻाल्हि कटे छॾी हाणे बसि बुत थी बीह रही आहे चल ॻाल्हाए चलो स्टार्ट था कयूं बसि अॼु असां वीडियो खई आहे सोहराब सूमरो जन जी उहा त तव्हांखे ख़बर आहे त फ़न ई फ़न हूंदो आहे उन्हनि में त पोइ बसि हलो स्टार्ट था कयूं तव्हांजो ज़्यादा टाइम कोन था वठूं अचो गॾिजी था ॾिसूं बस आया कहिड़ो बाबा कहिड़ो साईं मां आहियां साईं तव्हांजो पाड़ेसरी छा वरी तुंहिंजो खुटो छा लूणु वटो तव्हां असांखे ज़लील करण में का घटिताई न कई आहे न साईं न खुटो कुझु न आहे तव्हां में थोरो कमु हुयो थोरो ॿाहिरि त अचिजो ही तो ॿुधाए कहिड़ो कमु आहे छो साईं के अहिड़ी हालत में आहियो त ॿाहिरि नथा अची सघो असां सही हूं ॻाल्हाए कीअं थो थिए ॻाल्हाइण जो तोखे तमीज़ न आहे छा ईअं न तूं छा सां ईअं वॉशरूम में सदा हेठि मां वॉशरूम में गारिटीज़ बोल टाइम हूंदो आहे छा असल में साईं हिते हिकिड़ो नओं प्रोजेक्ट ठहे थो हा ख़बर आहे मूंखे ठहे थो हा वॾी फ्लैट ठहंदा हा उन्हनि को रखियो आहे फैमिली फन गाला शो अच्छा असां न ईंदासीं तव्हांखे सॾु ॾियण न आयो बाक़ी मां असल में उते वञा पियो पर उते फैमिली खां सवाइ इजाज़त कान्हे अचण जी सो हाणे मुंहिंजी घरवारी वई आहे ॻोठु सो हाणे मां सोचियमि वेही घर में तव्हांजी असांजी भित सां मिलियल आहे पुट सां मिलियल आहे ईअं सफ़ा न छा त हितां लॾे वञ हाणे तव्हां ते असांजा कुझु हक़ थियनि था सो हाणे मुंहिंजी घरवारी त वयल आहे ॻोठु तव्हां रुॻो थोरी देरि घरवारी ॾियो त मां उहो फैमिली फन ॻाल्हि घुमाए अचांसि साईं वॾो हुते कार्टून कैरेक्टर वॾा साईं पपेट शो म्यूज़िकल शो वॾा फनकार था अचनि मुमताज़ बि अचे थो ऐं फ़ाइज़ा अली बि अचे थी को फरज़ाना बहार बि आहे असल फॉल्ट हिते आहे मां इन करे भागन भरीअ खे वठी असांजा ॻाल्हि न खुटो आहे इन असांजो फलाद आहे हिकिड़ी ॻाल्हि तूं असांखां वठणु आयो असांजो ज़ाल त मूंखे ॾे त पार्क ते मां वञा हा सी तूं ईअं कंदो आहे छा सॼी उमिरि न साईं न इहो थींदो आहे फज़ीलत इज़त वारो माण्हू कंदो आहे तव्हां असांखे ज़लील करण में का घटिताई न कई आहे न हिते सकाफ़त जो मसइलो आहे ॿियो कुझु बि न आहे म्यूज़िकल शो भी आहे फ़ाइज़ा अली भी अचे तोखे ॻाल्हि त करण ॾे न मूंखे तुंहिंजो इहो तमीज़ आहे जो तूं असांखे चए थो ज़ाल जे पार्क थी हले इहो थियो आहे कॾहिं ज़िंदगी फैमिलीज़ अचनि थियूं तव्हांजी फैमिली असांजी फैमिली आहे ॿियो हूअं ई नंढे हूंदे सां गॾु पढ़ियाऊं हिकिड़ी ॻाल्हि मां जो ॾिठल आहे न पाण हलूं था न ॿई बस तौबा था कयूं पार्क जी ख़बर आहे मसइलो छा आहे बाबा हेॾी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी साईं फैमिली आहे न पार्क न मां हलां थो न बसि साईं तव्हां न हलंदो न तव्हां हलंदो पोइ मूंखे न छॾींदा आहिनि छो न साईं उते चवंदा त फैमिली वठी अचो तव्हां माई का गॾु बाबा हाणे हिकु ॻाल्हि मां फ़ैसिलो हलूं था छोकिरो आयो बाबा हाणे ठीकु आहे
टई हलूं था बस टई न साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो मां हुनखे चवंदो मां हिनजो मुड़ुसु आहे हे असांजो सालो आहे न साईं इहो घर में नथो पए फज़ीलत नालो रखी तुंहिंजो नाले खे ई घर में नथो पए साईं वारो नथो हिकु हणाए मुंहं में मां गॾु वठी थो वञासि फंक्शन ॾेखारे फैमिली पार्क घुमे चाट बि खाराईंदोमांसि यार अजीब ॻाल्हि आहे माण्हुनि जो छा दिमाग़ आहे हल वठी वञे खे एतिराज़ न आहे तव्हां वठी वञेसि मोटर हाणे शकी घणो थिए मां टैक्सीअ ते हलंदसि किरायो बि मां भरींदसि हल टैक्सी ते वञूं था असांखे वारो नथो खाए साईं छा मसइलो आहे ज़ाल बि असांजो किरायो बि असांजो हा त मां भरींदसि न न बाबा साईं कहिड़ो फ़र्क़ु थो पए फ़र्क़ु पए थो इंजॉयमेंट थी वेंदी बसि हाणे ईअं था कयूं बस मूंखे ॿी शादी जो बि शौक़ु आहे संगत उतार में त ॾियो पोइ यार क्या चूतिया आदमी है हली जा तव्हां हुनखे जाॾे वठी वञो तव्हांजो मर्ज़ी छाजो संगो को मां तोखां छॾियां थी छा मां हुन सां घुमण थी वञां पार्क में संगो अथव लोग थो ॻाल्हाइनि हले थी चवां थी हलो वेंदसि भाई मथे मां तव्हांखे छॾियां तूं बीह थी हल त इन सां गॾु असांजी अॼु वीडियो थी ख़तमु उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी पसंद अचे तो असांजे चैनल के सब्सक्राइब करना असांजी वीडियोस के लाइक कंदा ऐं शेयर करना ऐं इहो ॿुधाईंदा तव्हांखे असांजी अॼु वीडियो कीअं लॻी उमेद आहे सुठी लॻी हूंदी त कमेंट करे लाज़मी ॿुधाईंदा असांखे सही आहे पोइ बसि लाइट वई हली अॼुकल्ह टाइम न हुई त पोइ बसि असां वठंदासीं तव्हां खां इजाज़त पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु असांखे रखंदा दुआउनि में यादि असांजी लाइट वई हली त पोइ बसि बाए बाए उंधाए थी वई उंधाए